दोस्त पंजाब खां आया आहिनि, बाबलपुर, लाहौर, काफ़ी जेके सिंधी नथा सम्झनि, मगर अक्सरियत सिंधी वारनि जी आहे। तो इंशाल्लाह उर्दू सिंधी मिलाए करे मुख़्तसर अर्ज़ करे वरी इंशाल्लाह 11:30 बजे सलातुल खैर पढ़ंदासीं। सैयदना ईसा अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम सफ़र कंदे कंदे अचनि पिया त ॾिसनि त हिकिड़ी तमामु सुहिणो पत्थर आहे, एतिरो त दिलकश आहे, एतिरो त सैयदना ईसा अलैहिस्सलाम जे दिलि खे वणी वियो जे सैयदना ईसा अलैहिस्सलाम उन पत्थर खे बार बार ॾिसंदा रहिया ऐं दिलि में एतिरो त ॼमी वियो जे सैयदना ईसा अलैहिस्सलाम उनखे ॾिसंदा रहिया। अर्ज़ कई, या अल्लाह, हिन पत्थर जे अंदरि अजीब हिकिड़ी कशिश ऐं दिलकशी आहे। अल्लाह ताला फरमायो, ऐं प्यारा ईसा अलैहिस्सलाम, इन जे अंदरि अञा ॿियो हिकिड़ो राज़ आहे, अगरि तूं चाहीं त तोखे ॾेखारियां। या अल्लाह, मूंखे ॾेखार। अल्लाह तबारक व तआला जे प्यारे नबी ईसा अलैहिस्सलाम जी दुआ फरमाई। अल्लाह ताला उन पत्थर खे ॿ हिसा कयो। ॾिसे त हिकिड़ो शख़्स उन पत्थर जे अंदरि अल्लाह पाक जी इबादत ऐं हमद करे रहे ऐं उन जे हथ में हिकिड़ो जेको आहे खिलण जे लाइ खजूर जो अंगूरनि जो हिकिड़ो छुगो आहे, ताज़ो, बिल्कुलु ताज़ो उनजे हथ में आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे उन फरमायो त हीउ मुंहिंजो रिज़्क़ आहे जेको हर तारीख़ मुंहिंजो रब मूंखे हिन पत्थर में पहुचाईंदो। अल्लाह ताला जी शान आहे, वमा मिन दाबतिन फिल अर्द इल्ला अलाल्लाहि रिज़्क़ुहा। अल्लाह ताला फरमातो, जेके बि साह वारियूं चीज़ूं आहिनि, चुरंदड़ फुरंदड़, इन सभिनि खे रिज़्क़ पहुचाइण वारो ऐं अल्लाह आहे, मुंहिंजी ज़ात आहे। पहाड़नि जे अंदरि ॾिसो, कीड़ा आहिनि, जीत आहिनि, पत्थर आहिनि, हर चीज़ खे अल्लाह ताला उन रब ताला जी शान आहे जेको उनखे रिज़्क़ थो पहुचाए। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम उनखां पुछो, ऐं अल्लाह जा बाना, तोखे घणो अरसो थियो आहे इन पत्थर में अल्लाह पाक जी इबादत में? अर्ज़ कई, ऐं ईसा अलैहिस्सलाम, मूं 400 साल रातियुनि जा हिन अकेलाई में बेरिया पंहिंजे करीम रब जी इबादत में गुज़ारियो आहे। अल्लाह तबारक व तआला जे नबी ईसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो त या बारी ताला, हिन शख़्स जंहिं 400 साल अकेलाई में जंहिं दुनियावी को कलाम ई कोन कयो आहे, सिर्फ़ तुंहिंजी इबादत में गुज़ारियो आहे, ऐं रब करीम हिन खां मथे त को काइनात में आबिद, को भलो, को जो मक़ाम तुंहिंजी दरबार में कोन हूंदो। अल्लाह ताला फरमायो, ऐं ईसा अलैहिस्सलाम, ही जंहिं 400 साल मुंहिंजी इबादत में गुज़ारियो आहे, मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो उम्मती, शब बरात में निसफ शाबान जी रात में जेको बरकातू नफल पढ़ंदो, उन जो मक़ाम हिन जी 400 साल जी इबादत खां मथे हूंदो। केतरा खुशकिस्मत आहियूं असीं जे अल्लाह पाक असांखे इन अज़ीम रात में फीहा युफरकु कुल्लु अमरिन हकीम। सैयदना अब्दुल्लाह इब्न अब्बास जेको सय्यदुल मुफस्सिरीन आहे, पाण था फरमाइन इन तफसीर मां सैयदना अब्दुल्लाह इब्न अब्बास था फरमाइन त फीहा युफरकु कुल्लु अमरिन हकीम, हर हिकमत वारो कम इन में इन रात में विरायो वेंदो आहे, उन जो फ़ैसिलो कयो वेंदो आहे। इन मां मुराद पाण था फरमाइन निस्फ शाबान जी रात आहे, 15 शाबान जी रात आहे। इन में हयात, रिज़्क़, मौत, हज ते वञण वारा, मरण वारा ऐं जेकी कुझु फ़ैसिलो थींदो आहे, ऐं इन फ़ैसिले जी रात आहे। सैयदना गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु इन आयत जी तफ़सीर में था फरमाइन, लैलतुल क़द्र। अल्लाह तबारक व तआला नबी से फरमायो 21, 23, 25, 27, 29 इन में तव्हां क़द्र खे ॻोल्हियो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम आया तो को सहाबी पियो चए त 21 ते क़द्र आहे, ॿियो पियो चए 23 ते क़द्र आहे, को पियो चए 25 ते क़द्र आहे, पियो चए 27 ते क़द्र आहे। सरकार करीम अलैहिस्सलाम ॿुधी करे पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, आऊं आयो हुउसि अॼु तव्हांखे ॿुधाइण जे लाइ त क़द्र कहिड़ी रात आहे, मगर तव्हां जेको पाण में लड़ाई वेठे कई, इन लड़ाई जे करे अल्लाह ताला इहा नियामत खणाए वरिती। हाणे तव्हांखे उहा रात मखसूस कोन थो ॿुधायां, बाक़ी सिर्फ़ु इहो थो ॿुधायां त 21, 23, 25, 27, 29, वरना थोरो इन हदीस ते गौर करियो। जेकर ॿ पाण में हालांकि नेकी ते वेठा लड़नि त हेॾी वॾी नियामत खजी वई, अगरि मुसलमान पाण में लड़नि पिया त ख़ुदा जी रहमत नाज़िल कीअं थींदी, अल्लाह जूं रहमतूं नाज़िल कीअं थींदियूं। अल्लाह ताला असांखे महफ़ूज़ फरमाए झगड़े खां, लड़ाई खां, फसादनि खां। ऐं अॼु अज़ीम रात आहे मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो, त सैयदना गौसे आज़म था फरमाइनि त हिन रात में रहमत आहे, बख़्शिश आहे, जन्नत आहे। लैलतुल क़द्र जी रात अल्लाह ताला उन में बख़्शिश आहे, जन्नत आहे, रहमत आहे, उन खे आम करे छॾियो। लैलतुल क़द्र ॿुधाए छॾियो त हिन रात में आहे।
उन खे जेको आहे मखसूस रखियो, माना त 5 रातियुनि में इबादत करियो, ॻोल्हियो। हिन राति खे सिर्फ़ मखसूस आम करे छॾियो शब बारात खे। पाण था फरमाइनि उन जी वजह इहा आहे त ही फ़ैसिले जे राति मतां को महरूम न रहिजी वञे। इन जे लाइ वादे करे छॾियो त अॼोकी राति हुननि खे 5 में ॻोल्हियो। क़दर ज़रूरी कोन्हे 5 में ॻोल्हियो। काफ़ी मुफ़स्सिरनि 17 में रमज़ान में बि लिखियो आहे, काफ़ी ॿियनि रातियुनि में बि लिखियो आहे, मगर हिन खे वादे एतिरे जे लाइ कयो वियो आहे जे साईं था फरमाइनि हिन में फ़ैसिले जी राति आहे। उन जे लाइ सभु खे ख़बर हुजे त अॼु फ़ैसिलो थियण वारो आहे, त उहो पंहिंजे रब जे आॾो इज्तिमा जेको आजिज़ी करे, निवड़त करे, सजदो करे, रुकू करे, इस्तग़फ़ार करे, तौबा करे ऐं पंहिंजे रब खां दुआ घुरे त अल्लाह उन जे हक़ में फ़ैसिलो बहितर ऐं अफ़ज़ल फरमाए। अल्लाह ताला असां सभिनी जे तक़दीरनि में दुनिया आख़िरत जी भलाई लिखी छॾे। अल्लाह ताला असांजे तक़दीरनि में दुनिया ऐं आख़िरत जे हर शर खां असांजी हिफ़ाज़त फरमाए। तमामु अल्लाह ताला इबादत जेका आहे, रब ताला क़ुरान पाक में तो फरमाए त मूं वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। रब साईं तो फरमाए तो मूं जिन्ननि ऐं इंसाननि खे सिर्फ़ पंहिंजे इबादत लाइ पैदा कयो आहे। जिन ऐं इंसान मूं पंहिंजे इबादत लाइ पैदा कया आहिनि। रब साईं तो चए त मूं तव्हांखे छाजे लाइ पैदा कयो आहे? ॻाल्हायो, छाजे लाइ? इबादत लाइ। रब साईं तो फरमाए मूं तव्हांखे इबादत लाइ पैदा कयो आहे, जिन्ननि खे ऐं इंसाननि खे। क़ुरान पाक में जिथे पहिरीं ज़िक्र आहे जिन्ननि जो, पोइ इंसाननि जो, त तव्हां सम्झी वञो जिथे अल्लाह ताला जो कानून आहे। क़ुरान पाक में जिन्ननि जो ज़िक्र पहिरीं आहे त माना जिन इंसाननि खां पहिरीं ज़मीन ते हुआ। जिन इंसाननि खां पहिरीं हुआ, इंसान बाद में आया, त जिन पहिरीं आहिनि, इंसान बाद में आहिनि। शैतान जेको आहे उहो बि जिन्ननि मां आहे, मलाइकनि मां कोन्हे, जिन्ननि जे अंदरि आहे। हाणे अल्लाह ताला तो फरमाए बंदा मूं तव्हांखे मोकिलियो ई पंहिंजी इबादत लाइ। तव्हां हिकिड़ो माण्हू नौकर बीहारियो, मिसाल तो ॾियां, पंहिंजे दुकान ते, पंहिंजे ऑफिस में, पंहिंजे कमकार जे लाइ ज़मीन ते तोखे असां ही कमु रखियो आहे, उहो तव्हांजो कमु न करे त तव्हां तनख़्वाह ॾींदुसि? अबा ॻाल्हायो, ॾींदुसि? मूं त तोखे रखियो ई हेतिरे जे लाइ, तो जेको आहे कमु नथो करे त वरी पगार छाजे लाइ? मगर अल्लाह तबारक व तआला करीम आहे। रब तो फरमाए मूं तव्हांखे पैदा पंहिंजी इबादत लाइ कयो आहे। असां इबादत जे लाइ अॼोकी राति ॾिसो केॾी अज़ीम आहे। ऐं तो चवां जेतिरूं हदीसूं हिन राति जे बारे में, ऐं तो चवां जंहिं शख़्स खां ही राति हली वई, अल्लाह जो कसम आहे त उहो महरूम आहे, उहो बदबख्त आहे जंहिंखां ही राति बि अल्लाह ताला जी जेका आहे शब बारात जी हली वञे ऐं पंहिंजे रब खे परचाए न सघे। त कई लाखों माण्हू आहिनि जेके अॼोकी राति में बि इबादतुनि खे तो अल्लाह जी तौफ़ीक़ ते, अल्लाह ताला जी इहो त रब जो फज़ल आहे जे रब असांखे पंहिंजी तौफ़ीक़ अता कई। ऐं अॻियां मथे रमज़ान शरीफ़ पियो अचे, अल्लाह करे त इन ई अल्लाह पाक असांखे सलातुल लैल नसीब करे, रमज़ान शरीफ़ जूं जेके आहिनि तुरावियूं नसीब करे, ऐं क़ुरान पाक जा ख़तम नसीब फरमाए। मुंहिंजा अज़ीज़ो, इबादत अल्लाह ताला इबादत लाइ असांखे मोकिलियो आहे। हिते अॼु राति असां छाजे लाइ गॾु थिया आहियूं? अल्लाह पाक जी इबादत लाइ, अल्लाह ताला जी ज़िक्र लाइ। अल्लाह पाक असांजे सजदनि खे क़बूल फरमाए। रब ताला नबी अल्लाह जा, असां अक्सर असां जेके मुसलमान आहियूं, अल्लाह ताला असांखे समझ अता फरमाए, असांजे दिलि मां पंहिंजे रब जो ख़ौफ़ निकिरी वियो आहे। ख़ौफ़ एॾा त गुनाहनि जे करे दिलि कारी थी वई आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान, जॾहिं इंसान हिकिड़ो गुनाह कंदो आहे त क़ल्ब ते हिकिड़ो कारो दाग़ थी वेंदो, ॿियो गुनाह कई टियों दाग़, चोथों दाग़। जेतिरा गुनाह ज़्यादा ओतिरो क़ल्ब ते कराइण ज़्यादा। जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान हदीस आहे त मोमिन जी निशानी छा आहे? महबूबन फरमायो, मोमिन मस्जिद खां जॾहिं जुदा थींदो आहे त ईअं तड़पंदो आहे, ईअं फतकंदो आहे जीअं मच्छी पाणी खां बग़ैर फतके। जेसि ताईं उन मच्छी खे तव्हां पाणी में वापसि न कंदो तो फतकण खां बसि न कंदी। तव्हां अज़मूतो करे ॾिसो त मच्छी पाणी खां सवा रही कोन सघंदी। मुंहिंजे महबूब फरमायो, मोमिन मस्जिद खां सवा, मस्जिद में छा कंदो? वेही कचारी कंदो, या नफ़ल पढ़ंदो, या क़ुरान पढ़ंदो, या अल्लाह जो ज़िक्र कंदो। साबित थियो त मोमिन अल्लाह जे ज़िक्र खां सवा जुदा रही कोन सघंदो। मोमिन के मस्जिद में राहत ईंदी। नबी साईं जी हदीस त मुनाफ़िक़ के मस्जिद में बेचैनी थींदी, मुनाफ़िक़ के अल्लाह जे ज़िक्र में बेचैनी थींदी। तव्हां सभु केतिरा चैन सां वेठा आहियो ऐं 50 नफ़ल पढ़ण जे लाइ वेठा आहियो, ऐं इंशा अल्लाह ताला अल्लाह असां सभिनि खे ईमान सां ख़ात्मो करे। असां हिते बि ईमान सां ख़ात्मो बि ईमान सां।
मुजाजी दोस्तों, नबी अल्लाह तबारक व तआला जा नबी हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम हिकड़ी ब हदीस तव्हांखे ॿुधाईंदुसि त अल्लाह जे नबियनि जो छा मक़ाम आहे। सैयदना यहया अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे, यहया अलैहिस्सलाम, ऐं उहो नबी आहे जेको सैयदना यहया अलैहिस्सलाम जंहिंजो नालो ख़ुदि मुंहिंजे रब पाक पाण रखियो। ज़करिया अलैहिस्सलाम वक़्तु जॾहिं नालो रखियो, पुट जी बशारत ॾिनी त अल्लाह ताला फरमायो नालो बि रब ताला ॿुधायो सैयदम व हसूरम व नबियम मिन सालिहीन। अल्लाह तबारक व तआला उन जूं सिफ़तूं बि क़ुरान पाक जे अंदरि बयान कयूं जंहिंजो नालो अल्लाह तबारक व तआला रखे, जीअं हसनैन करीमैन जो नालो। मगर हिते क़ुरान करीम जे अंदरि यहया अलैहिस्सलाम ऐं इमाम हुसैन जी निस्बत हिकिड़ी आहे। पूरी कायनात में 6 महीननि जा ॿार सिर्फ़ ॿ आहिनि, हिकिड़ो सैयदना इमाम हुसैन ऐं ॿियो सैयदना यहया अलैहिस्सलाम। त सैयदना यहया अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे ऐं उन जे दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ एतिरो जे सैयदना यहया अलैहिस्सलातु वस्सलाम जे वालिद सैयदना ज़करिया अलैहिस्सलाम दुआ घुरी त ऐं अल्लाह मूंखे पंहिंजो वली पुट अता फरमा, वली यरिसुनी व यरिसु मिन आल याकूब, या अल्लाह जेको मुंहिंजो वारिस हुजे ऐं आल याकूब जो वारिस हुजे। जॾहिं सैयदना मुंहिंजे अखियुनि जी थधाण हुजे, सैयदना ज़करिया अलैहिस्सलाम खे पीरी में पुट थियो ऐं यहया अलैहिस्सलाम अल्लाह जे ख़ौफ़, जॾहिं यहया अलैहिस्सलाम अल्लाह जे ख़ौफ़ जो ज़िक्र कंदो त सैयदना ज़करिया अलैहिस्सलाम जे तकरीर खे ॿुधी हज़रत यहया अलैहिस्सलाम बेहोश थी वेंदा ऐं एतिरा बेहोश थी वेंदा जे ॾींहंनि जा ॾींहं बेहोश रहंदा। ऐं सैयदना यहया अलैहिस्सलाम कॾहिं बि ज़करिया अलैहिस्सलाम साईं जे मौजूदगी में अल्लाह ताला जे ख़ौफ़ जो बयान कोन कंदा, आख़िरत जो जहन्नम जो ज़िक्र कोन कंदा। अल्लाह जे नबी जो शान ॾिसो, किथे यहया अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे, शान ॾिसो। ऐं उनजी वालदा हदीस पाक में तो अचे त महबूबन फरमायो त 2 रेशमी रुमाल गोॾनि ते रखंदी, सॼी राति रोंदा। हिकिड़ी जहन्नम में वादी आहे जंहिंजो ग़दबान नालो आहे, ऐं पाण सॼी राति उन खां पनाह घुरंदा हुआ, सॼी राति पनाह घुरंदा। राति मूं इमाम ग़ज़ाली जो मुताले जे लाइ वेठे पढ़ियो त सैयदना यहया अलैहिस्सलाम खां संदसि वालिद सैयदना ज़करिया अलैहिस्सलाम पुछो त ऐं मुंहिंजा पुट तूं एतिरो छो थो रोएं, जॾहिं तूं मासूम आहीं, तूं अञा अल्लाह जो नबी आहीं, सफ़ा मासूमी जे अंदरि एतिरो रोएं थो जे तुंहिंजे रोअण सां आऊं ग़मज़दा थो थी वञा, ऐं परेशान थो थी वञा, तूं एतिरो छो थो रोएं अल्लाह जे ख़ौफ़ खां। त पाण फरमाऊं सैयदना यहया अलैहिस्सलाम फरमायो त बाबा जान जिब्रील अलैहिस्सलाम मूं वटि आयो ऐं मूंखे अची चई वियो आहे त जन्नत ऐं जहन्नम जे विच में हिकिड़ो जंगल आहे, उहो पार सिर्फ़ उहो शख़्स करे सघंदो जेको आख़िरत जे ख़ौफ़ में रूंदो रहे। इन जे करे ऐं हर वक़्तु रोआं थो। अल्लाह ताला बेटाई साईं जो बैत आहे त रोआं त रांद, खिलां त खामी हियूं, अखिड़ियूं वेसांद पिरी पसी कंदी। बेटाई साईं तो फरमाए त रोआं त मुंहिंजे लाइ ख़ुशी आहे, जे खिलां त खामे हियूं। असां त अल्लाह अकबर खिलण जे मथां ई सॼो ॾींहुं गुज़रंदो आहे, सॼो ॾींहुं बसि मज़ाक़नि मस्करनि में गुज़रंदो आहे। ऐं ॿिए हंधि बेटाई साईं रहमतुल्लाह अलैह फरमाए त रोयो वेठी रो, खिल में जेसीं ख़ैर थिए, अञा तो में भोरी भुलूं केतिरियूं। पाण था फरमाइनि हर वक़्तु रूंदो रहो जेसि ताईं तूं सॼियूं मंज़िलूं पार करे पोइ भले तूं खिल। थोरो अल्लाह जो ज़िक्र करियो, थोरो इबादत जो शौक़ु ॾियारिया। डॉक्टर टाइम पियो ॾिसे त माना मुंहिंजो मुंहुं त हेॾां आहे पर उहो ॾिसां पियो माशाअल्लाह, माना हाणे टाइम थी वियो आहे। इंशाअल्लाह अल्लाह से मदद फरमाईंदो। ला इलाहा इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा ला इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, इल्लल्लाह, ला इलाहा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। सैयदना यहया अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी ऐं ख़ौफ़ ॾिसो छा आहे। हर नबी जो क़ुरान पाक सॼो भरियो पियो आहे। काश अल्लाह पाक असांखे क़ुरान सां मोहब्बत अता फरमाए। कोशिशि करियो मुंहिंजा दोस्तो, कोशिशि करियो घर में 5 मिंट सिर्फ़ु तव्हां अल्लाह जे रज़ा लाइ कढो। सुबुह मां
कुरान शरीफ तफसीर ऐं तर्जमे सां पढ़ो। कुरान पाक खे पढ़ो त असांखे ख़बर पए अल्लाह ताला जो फरमान छा आहे, अल्लाह ताला इबादत जो छा आहे, क़यामत छा आहे, क़बर छा आहे। असां ईअं सम्झो आहे त बसि दुनिया में आया आहियूं, दुनिया में रहंदासीं, दुनिया में हूंदासीं। न, यहया अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे, मासूम आहे। सैयदना ज़करिया अलैहिस्सलाम ॾिठो त अॼु मुंहिंजो फर्ज़ंद कोन्हे, छा कई जे अल्लाह आख़िरत जो बयानु कई। जॾहिं आख़िरत जो बयानु कई त सैयदना यहया अलैहिस्सलाम पाण फरमाऊं वैल आहे उन्हनि लाइ जेके ग़दबान में वेंदा रूंदा रूंदा पहाड़नि जे अंदरि हलिया विया मासूम। ऐं कई ॾींहं सैयदना यहया अलैहिस्सलाम सजदे जे अंदरि रहिया, रूंदा रहिया, या अल्लाह मूंखे जहन्नम जी बाहि खां बचा, या अल्लाह मूंखे जहन्नम जी बाहि खां बचा। अल्लाह जो मासूम नबी, अल्लाह ताला असांखे क़ुरान पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। असां कॾहिं जहन्नम खां पनाह घुरी आहे, कॾहिं को आख़िरत जो डपु आहे। अॼु त सैयदना अल्लाहु अकबर ॻाल्हि पूरी करे पोइ तव्हांखे ॿुधायां त यहया अलैहिस्सलाम कई ॾींहं गुज़रिया, हिकिड़ो ॾींहुं, ॿ ॾींहं, टे ॾींहं सैयदना ज़करिया अलैहिस्सलाम उनजी वालदा ॻोल्हे 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 ॾिसनि, हिकिड़ो बकरार बकरियूं पियो चारे। उनखां पुछनि त हिते तो यहया अलैहिस्सलाम ॾिठो? चई त न, मूं त कोन ॾिठो आहे। हिकिड़ो मासूम गार जे अंदरि रोए पियो, उहो त नबी तां कोन थो सुञाणा। उन जे रुअण में एतिरो त ख़ौफ़ में तासीर आहे त मुंहिंजे जानवरनि बकरियुनि उहो खैण छॾे ॾिनो आहे, उन सां गॾु उहे जानवर बि रोई रहिया। सैयदना यहया अलैहिस्सलाम अची पंहिंजी वालदा हज़रत यहया अलैहिस्सलाम जी वालदा साईं खे झोली में विझी पाण उन कन में था चवनि, ओ यहया अलैहिस्सलाम आउं तुंहिंजी अम्मा आहियां। त यहया अलैहिस्सलाम एतिरो त ख़ौफ़ अल्लाह जो तारी आहे, पाण था फरमाइनि त ऐं इज़राइल अलैहिस्सलाम अञा मुंहिंजो रूह कब्ज़ न कज, मुंहिंजी वालदा खे ऐं पीरी में औलाद थियो आहियां, उन सां मुलाक़ात करे वठां, पोइ मुंहिंजो रूह कब्ज़ कजो। अल्लाहु अकबर। सैयदना ज़करिया अलैहिस्सलाम ऐं यहया अलैहिस्सलाम जी वालदा ज़ोर ज़ोर सां रोअनि था। अल्लाह साईं जी दिलि में केतिरो अल्लाह आख़िरत जो ख़ौफ़ आहे। काफ़ी अरसे खां, काफ़ी देर खां बाद में साईं होश आयो, घर वठी आया, वरी साॻी उहा कैफ़ियत। राति जो साईं जी वालदा जेका आहिनि रुमाल पुसाए रखंदी हुई ऐं उन हर रोज़ उन्हनि रुमालनि खे निपोड़ींदी हुई। एतिरो यहया अलैहिस्सलाम अल्लाह पाक जे ख़ौफ़ खां रोंदा हुआ। काश अल्लाह पाक असांखे बि पंहिंजे ख़ौफ़ ऐं मुहबत में रोअण वारियूं अखियूं अता फरमाए। आमीन चओ। अल्लाह ताला जॾहिं बंदो न अल्लाह जी मुहबत में रोए थो या अल्लाह जे ख़ौफ़ में रोए थो, अल्लाहु अकबर। मौलाना रूम जो हिकिड़ो शहर आहे, मौलाना रूम तो फरमाए त जॾहिं बारिश थींदी आहे त ज़मीन मुर्दा है ज़िंदा थी वेंदी आहे ऐं उन में सर सब्ज़ो निकिरंदो आहे ऐं पूरे इलाइक़ो पहाड़ हर जॻह सब्ज़ात थी वेंदी आहे। पाण तो फरमाए अख मां जॾहिं पाणी नाज़िल थींदो आहे त ख़ुदा जी रहमत बारिश थींदी आहे ऐं जहन्नम खां आज़ादी मिली वेंदी आहे। मौलाना रूम था फरमाइन बस को दामी शहरज़ाहा। मौलाना रूम रहमतुल्लाह अलैह फरमाए चो खुदा खवाहद मायारी कुनद मेल मारा जानबे जारी कुनद। मौलाना रूम रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा तोखे कीअं ख़बर पई त मुंहिंजो रब मूंसां राज़ी थी वियो आहे? पाण फरमाइंदा जॾहिं तुंहिंजे अखियुनि मां पाणी अचे त सम्झ मुंहिंजो रब मूंसां राज़ी थी वियो आहे। अल्लाह जी आरिफ जो कमाल आहे, कलाम आहे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो। अल्लाह पाक अॼु जेका राति आहे महबूबन करीमन जी हदीस आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मिशकात शरीफ में फरमायो त अॼोकी राति जिब्रील अलैहिस्सलाम आयो कि महबूब सिर मथे खणो। महबूबन फरमायो मूं जॾहिं सिर मुबारक मथे कयो त मूं ॾिठो त आसमान में 300 रहमत जा दरवाज़ा खुलियल। घणा दरवाज़ा? अब ॻाल्हायो घणा? अल्लाह ताला जा। महबूबन फरमायो 300। मूं पुछो जिब्रील अलैहिस्सलाम हे दरवाज़ा केसिताईं खुलियल हूंदा? जिब्रील अलैहिस्सलाम अर्ज़ कयो त मुंहिंजा हबीब इहे मग़रब खां वठी फजर ताईं 300 अल्लाह पाक जी रहमत जा दरवाज़ा खुलियल। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त अल्लाह ताला दुनिया आसमान ते पहिरें आसमान ते नुज़ूल रहमत तो फरमाए ऐं रब ताला मलाइकनि खे हुकुम तो करे त मलाइको तव्हां घरनि में वञो, तव्हां मुंहिंजे बंदन जे जेको आहे वञी उन्हनि खे सॾु करियो, निदा करियो। अगरि बिस्तरनि ते वञो को शख़्स बिस्तरे में मूं रब खे बि पुकारे त उन खे पाण रब बख़्शी छॾे।
मुझा अजीज दोस्तों, अज तमाम अजीम रहमत वारी रात आ, अल्लाह ताला जे बख्शिश अता जी रात आ। इंशाअल्लाह ताला अॻियां नमाज पढ़ंदा रहंदासीं ऐं इन मौजू ते इंशाअल्लाह बाक़ी जेके हदीसूं आहिनि उहे ॿुधाईंदा रहंदासीं। अल्लाह पाक असांखे तौफ़ीक़ अता फरमाए। ई सॼी अल्लाह पाक जी तौफ़ीक़ ते आहे। इंशाअल्लाह ताला अल्लाह पाक असांखे तौफ़ीक़ अता फरमाईंदो जे असां नमाज पढ़ूं पर दिल सां पढ़ूं। ईअं न त बस हाणे यार थकी पियासीं हीअं थियो न। नमाज जे लाइ अल्लाह अकबर सैयदा फातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैहा सियारे जी रात अल्लाह जे ज़िक्र जी जेका लज़्ज़त आहे, अल्लाह ताला जे इबादत जो जेको मज़ो आहे, उहो जेकर पुछणो आहे तो खुदा जी इज्जत जो कसम आहे तो महबूब या महबूब जे सहाबा या अहल बैत का पुछो, या वरी सैयदना गौसे आज़म दस्तगीर का पुछो, या हजरत ख्वाजा गरीब नवाज का पुछो, या पीर सई रोदे धणी का पुछो। इन्हनि बुजुर्गन जी तव्हां हालात के पढ़ो तो उन्हनि हर घड़ी हर सायत अल्लाह ताला जी इबादत में गुज़ारियो, हर लम्हो अल्लाह ताला जी इबादत में गुज़ारियो। हजरत सैयदा फातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैहा सियारे जी रात पाण अल्लाह अकबर करे बीठी नमाज जे लाइ। पहिरीं रकात में कुरान करीम ख़त्म थी वियो। पे सियारे जी रात सैयदना बिलाल अज़ान ॾिनी, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। जॾहिं अज़ान थी त अम्मा साइण पंहिंजी रकात के नफ़लन के पूरो करे अर्ज़ थी करे, या रब करीम, ऐं मुंहिंजा मौला एतरी नंढड़ी तो रात बनाई आ, एतरी नंढड़ी रात आ जे हसनैन जी अम्मा जी हिकड़ी रकात भी पूरी कोन थी। या अल्लाह रात के थोड़ो तवील कर, वडो कर। अंदाजो लगायो ई वजह छा हुई? या वजह मैन या हुई तो उन्हनि अल्लाह जे साले बंदन ते जॾहिं अल्लाह अकबर तकन, तव्हां ॾिसो न, अल्लाह अकबर छा चयो तव्हां? अल्लाह सभ खां वॾो आहे। अदा छा चयो तव्हां? अल्लाह साईं सभ खां वॾो आहे। दिल में वरी ख्याल दुकान ते वेठो आहियां, दिल में ख्याल त कराची पियो घुमां, दिल में ख्याल त फलानी जगह तो पियो घुमां। तव्हां इकरार कयो अल्लाह सभ खां वॾो आहे त हर चीज़ ख़त्म थी वञे, हर चीज़ खां इंसान ख़त्म थी वञे ऐं ख्याल तवज्जो पंहिंजे करीम रब जी तरफ़ हुजे। ऐं अल्लाह ताला जॾहिं बंदो अल्लाह अकबर तो करे त रब कायनात तवज्जो बंदे जे दिल ते तो करे। जॾहिं बंदे जी दिल में ॿियो ख्याल तो अचे त अल्लाह तबारक व तआला पंहिंजो तवज्जो मुबारक हटाए तो सघे। उन जरा जॾहिं अल्लाह अकबर करियो त पूरो ख्याल पूरो तवज्जो पंहिंजे करीम रब जी तरफ़ हुजे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, ईअं ई अल्लाह जे बंदन जे इबादतन जा खोड़ सारा वाक़िया आहिनि। इंशा अल्लाह ताला आइंदा वरी 10 रकातन खां बाद में वरी को न को वाक़ियो ॿुधाईंदासीं। अल्लाह ताला तौफ़ीक़ अता फरमाए। इंशा अल्लाह सलातुल ख़ैर जो ॿुधायां त फज़ीलत छा आहे। अॼु जेका असां नमाज़ था पढ़ूं, इन नमाज जे लाइ सैयदना शेख अब्दुल क़ादिर जीलानी सब चो रहमतुल्लाह ताला अलैह, ज़ोर सां चो रहमतुल्लाह ताला अलैह। माशाअल्लाह, अञा 3 दफ़ा चो रहमतुल्लाह ताला अलैह। हुज़ूर सैयदना गौसे आज़म सैयदना ख्वाजा हसन बसरी रदी अल्लाह ताला अन्हु, जेके ख्वाजा हसन बसरी रदी अल्लाह ताला अन्हु जे केतरन हुज़ूर जे सहाबन जी सोहबत कई, सहाबा किराम का हदीसूं जेके नकल फरमायूं। हजरत ख्वाजा हसन बसरी उवे हस्ती आहिनि जे अम्मा उम्मे सलमा नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी कुंवार जे घर में अम्मा उम्मे सलमा जी जेका कनीद हुई, गुलाम हुई, बानी हुई, उन सां गॾु ईंदा। हिकिड़े दफ़ा हुज़ूर अलैहिस्सलाम पंहिंजो पाणी पी प्याले में बचाए छॾियो। सैयदना ख्वाजा हसन बसरी उते थोरो हलन पिया, डोड़न पिया। नबी सही फरमायो, ही मुंहिंजो पाणी हिते बतल हो के पीतो? हाँ, अम्मा अर्ज़ कयो, आका ही नंढड़ो हसन जेको आहे इने पी छॾियो। नबी सही फरमायो त जेतिरो हिन मुंहिंजो पाणी पीतरो आहे अल्लाह एतिरो हिनखे इल्म अता कयो। मौला अली जा रूहानी ख़लीफ़ान क़ादरी सिलसिले में जे हुज़ूर अलैहिस्सलाम जे घर में परवरिश पाई हुजे, उनजो मक़ाम छा हूंदो। सैयदना हसन बसरी था फरमाइनि, मूं 30 हुज़ूर जे सहाबन खां 30 सहाबन खां या हदीस या रिवायत सुन ॿुधी आहे त नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो, जे शख्स अजो की रात में सलातुल खैर पढ़ी, हर रकात जे बदले में अल्लाह तबारक व तआला उन शख्स जे कल्ब जे मथा 70 मरतबा नज़र रहमत तो फरमा। हर नजरे रहमत ते अल्लाह ताला बंदे जो 70 हाजतूं पूरी तो करे। उन्हें में अदना हाजत यह है तो अल्लाह ताला उन जा सब सारा गुनाह माफ तो करे।
अल्लाह अकबर। नमाज का मामूलिया हेतरा ॼणा आहियूं, हज़ारे आहियूं, सभिनी ते 70,000 रहमत थींदी। 70,000 जेको अल्लाह ताला जी नज़र रहमत थींदी त रब साईं जी रज़ा केतिरी हासिल थींदी। ख्वाजा हसन बसरी रहमतुल्लाह अलैह, जंहिंजो इल्मी मक़ाम इहो आहे, जंहिं हुज़ूर जी सहाबान सां तक़रीबन सोहबत कई, मौलाए काइनात जा ख़लीफ़ा आहिनि। जॾहिं 15 जी रात ईंदी हुई, गौसे आज़म दस्तगीर सैयदना महबूब सुभानी था फरमाइनि त 15 जी रात में सैयदना गौसे हज़रत ख्वाजा हसन बसरी जी कैफियत माना जी असां ॾिसो ख़ुशि वेठा आहियूं, खिलूं पिया, सैयदना गौसे आज़म काका ने नहीं समझा। सैयदना शेख अब्दुल कादिर जिलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाते हैं कि आज की जो रात है निस्फ शाबान 15 शाबान की रात, इस रात जब भी आती थी साल में एक मरतबा, तो ख्वाजा हसन बसरी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो कितने सहाबा किराम की सोहबत याफ्ता हैं, मौला अली के खलीफा हैं, जो हुजूर अलैहिस्सलाम के बाबुल इल्म हैं, तो ख्वाजा हसन बसरी रज़ी अल्लाह ताला अन्हु की कैफियत ऐसी महसूस होती थी जैसे किसी आदमी को कब्र में दफन कर दे, वो उसको कब्र में दफन करने के बाद बाहर निकले तो उसकी कैफियत कैसी होगी, मिट्टी उसके सिर पे होगी, वो मैयत जब निकला होगा कब्र से उसकी कैफियत कैसी होगी। इस तरह ख्वाजा हसन बसरी रज़ी अल्लाह ताला अन्हु खौफ और अल्लाह ताला का खौफ और अल्लाह तबारक व तआला की खौफ और उम्मीद के दरमियान में ऐसे होते थे कि सैयदना गौसे आज़म फरमाते कि महसूस लोग ये करते थे कि अभी कब्र से निकले। लोग पूछते थे कि ख्वाजा हसन बसरी ये कैफियत की वजह क्या है? साईं फरमाते थे कि मेरा मिसाल उस शख्स के जैसा है जिसकी कश्ती समंदर के अंदर जो टूट गई हो, और इस तरह उस तरह आदमी के तरह मेरा मिसाल है। और मुझे गुनाहों की तो उम्मीद है, अल्लाह मुझे पक है कि मेरे गुनाह मेरे पास हैं, मगर आमाल साले की मुझे जो है वो उम्मीद नहीं है। कितना कितना बड़ा मकाम है, सैयदना मौला अली का खलीफा है, गौसे आजम का मुर्शिद है। तो फरमाता है कि आज पता नहीं है मेरे हक में क्या फैसला होगा, इसलिए मैं खौफ में हूं कि अल्लाह ताला मेरे हक में बेहतर फैसला फरमाए। जब ख्वाजा हसन बसरी के खौफ का इस रात में ये आलम था, तो हमारा कैसा होना चाहिए। अल्लाह ताला हम सबको आज रात की इस रहमतें, बरकतें, नियामतें, भलाएं, और अल्लाह ताला हम सबको हुजूर के सदके बुरी तकदीर से बचाए। अल्लाह ताला हम सब की तकदीर को अहसन फरमा दे। वमा अलैना इल्लल बला।